असां तव्हां न अल्लाह के ॾिठो आहे, न नबीअ के ॾिठो आहे, न सहाबा, न अहल बैत के ॾिठो आहे, न जन्नत जहन्नम ॾिठो आहे। हथ मथे करे चओ असां ॾिठो आहे त सुहिणो क़ुरान ॾिठो आहे। छा ॾिठो आहे? ॻाल्हायो, छा ॾिठो आहे? अहिड़ो रस्तो आहे जेको क़ुरान खां सवाइ रब सां मिलाए? को रस्तो आहे जेको क़ुरान खां सवाइ नबी सां मिलाए, अड़े सहाबा ऐं अहल बैत सां मिलाए? को रस्तो आहे जेको क़ुरान खां सवाइ जन्नत वठी हले? आहे ई क़ुरान बस। असांजो कमु ॿुधाइण ई क़ुरान आहे। चओ सुभान अल्लाह। पोइ तंहिंजे करे क़ुरान जे शान में चवण वारे चंद लफ़्ज़ चया। चए थो क़ुरान तो है नूरानी शीशा, उजड़ा सीधा राह दिखलावे। चो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां मौलवी पाड़े वाइज़ करे भॼी विया। असां बख़्शा गुज़ारूं भई मिलंदा रहंदासीं। इन जे करे महिरबानी कर असां ते ख़ासि करम नवाज़ी कर। अल्लाह तुंहिंजे रिज़्क़ रोज़ीअ खे वधाए। चओ आमीन। अजी खुशनसीब साउंड लाउड आहे जंहिंमें अल्लाह जे क़ुरान जो आवाज़ जो कड़को आहे। वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह चओ। अल्लाहु अकबर कबीरा। छा त क़ुरान जे इश्क़ मोहब्बत जे ख़ातिर ॼमिया वेठा हो। अल्लाह पाक हिन मानी सगोरी जेका बरकत वारी रखियल आहे, जमात जी बरकत वारी, हिनजे दाणे दाणे में बरकत आहे। दुआ था कयूं जॾहिं तावन कयो, ख़ैर ख़ैरात कयो, अल्लाह हुननि जे बाल बचे माल में रोज़ीअ में बरकत अता फरमाए। आमीन। वॾे आवाज़ सां चओ। ऐं हिन मस्जिद शरीफ़ जा मुतवली ऐं हिन खे हिन जा रखवाला ऐं मस्जिद ऐं मदरसनि जा अल्लाह पाक आहिनि। असां तव्हां सभु नौकर, असां सभु ख़ादिम हूं। असांजा मोहतरम भाउ ख़ुदा बख़्श साहब, अल्लाह हुन जे उमिरि में माल में बरकत था फरमाए। जेका महिनत कई आहे, जो वाइदो कयो मिली जुली ख़ुदा बख़्श सां साथ ॾी अल्लाह जे घर जो तामीर कंदो इंशाअल्लाह। मता सम्झो ही मस्जिद ही मदरसो फलाणे मौलवी जो आहे, फलाणे माण्हूअ जो आहे, फलाणे ॻाल्हि आहे, फलाणा ये मस्जिद मदरसा अल्लाह जा घर असां मुसलमान जी इबादत जी जाइ आहे। अब आहे कि न आहे? तंहिंजे करे दिलि खोले करे तव्हां मुहबत सां तावन कंदा रहो। चए थो क़ुरान तो है नूरानी शीशा, उजड़ा सीधा राह दिखलावे। जो पढ़े और अमल करे वो जन्नत जगहें पावे। कदर कुरान दे की जानने दुनियादार नबी ने, कदर कुरान दे जानन वाले वहीं सुतड़े शहर मदीने। कदर फुलांदा बुलबुल जाने, ओत कदर पानी दा मुर्गा भी। कदर कुरान दा अल्लाह जाने, वतया जाने असहाबी। जो सुभान अल्लाह। वादो करत कंदा से कदर कुरान जो, कदर कुरान जो कदर तव्हांखे कहिड़ो कदर कुरान जो। मुंहिंजा दोस्तो रब्बे काबा जो कसम आहे, ही कुरान अज़मतन वारो किताब आहे, वॾे शान वारो किताब आहे। यादि रखो मुसलमानो, कोई बली बारे जो रखवालो आहे, कोई दुकानदार जो रखवालो आहे, कोई माल धोर जो रखवालो आहे। लच्छो खणी करे जागिल पया, मका चोर चोरी जेला नाचे, दुकान के ताला लगा पया है, मता चोरी चोरी न करे वञे चोर। हर शइ जो रखवालो आहे, तोखे कंहिंजे आहे ऐं क़ुरान जो रखवालो कोई न आहे। हिन जो रखवालो मुंहिंजो अल्लाह आहे, मुहाफ़िज़ मुंहिंजो अल्लाह आहे। खोल क़ुरान जो सुभान अल्लाह। फरमाए तू बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। 14 सिपारा है, सूरज जो नालो सूरतुल हिजर है, आयत नंबर 9
करो व इन्ना लहु लहाफिज़ून। तो सुभान अल्लाह। नारे तकबीर, शाने कुरान, अजमते कुरान, नारे तकबीर। ये कुरान थी कुरान अल्लाह पाण पियो फरमाए इनके नाज़िल असां कयो आ इन जा मुहाफ़िज़ भी असीं पाण आहियूं। तव्हांखे कंहिं चयो हा त मुंहिंजो कलाम लावारिस आ। 1500 साल गुज़री विया, दुनिया जा नक्शा बदिलजी विया, बादशाहनि जा तख़्त मिटजी विया, मुंहिंजो दड़ो बि ॻरी वियो, दरिया पंहिंजा रुख मटाए छॾियो। पर 1500 साल गुज़री विया, कुरान त पंहिंजे जाइ ते टिक बदियूं बीठो आहे, पर हिन जे ज़बर ज़ेर में बि फ़र्क़ु न आयो। ॾाढा त चओ सुभान अल्लाह। हथ मथे करे सुभान अल्लाह चओ त कुरान खोले करे दीदार कराया। कुरान में छा ताक़त आ, हिन में छा अज़मत आ। ही त कुरान उहो आ जंहिं पहाड़नि खे बि रोआरो, जंहिं आसमान ऐं अर्श खे बि रोआरो। इंसान एॾो सख़्त दिल थियो जो कुरान ॿुधी दीदार करे कोन थो रहे, इन जी सख़्त दिल पकड़ी न आहे। सुभान अल्लाह चओ त कुरान जो दीदार करे। ही त कुरान उहो आ जंहिं ज़मीन खे हिलाए छॾियो। मां नथो चवां, कुरान थो चवे। कुरान खोल, कुरान चओ सुभान अल्लाह। फरमाए तू बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। 28 सिपारा है ॿुधो दुनिया जा मुसलमान। 22 सिपारो सूरत जो नालो सूरतुल अहज़ाब आहे। अल्लाह कुरान में ऐलान कयो आहे दुनिया वारो कुरान जो ॿुधण त सवाब आहे, छो सोने जो दीदार करण बि सवाब आहे। पर मैं तू अरज़नल अमानत अला समावाति वल अर्ज़ि वल जिबालि व बैना यहमिलहा व अशफक़ना मिनहा व हमलहल इंसानु इन्नहु कान ज़लूमन जहूला। तो सुभान अल्लाह। असांजो कम कुरान ॿुधाइण आहे। अब ॻाल्हायो, असांजो कम आहे कुरान ॿुधाइण। बाक़ी हिदायत में चढ़े रब जे हथ में आ। वणेस जंहिंखे ॾे, न वणेस जंहिंजे मुक़दर जा दरवाज़ा बंदि करे छॾे। केरु जो हुनजे दरवाज़े खे खोले, तालनि खे खोले रब खां सिवा। अॼु वाइदो कयो त रब खां हिदायत घुरंदासीं। भई हथ मथे करे जो इंशाअल्लाह, ऐं बुलंद मोहब्बत सां जो इंशाअल्लाह। बस आख़िरी चंद घड़ियूं थी मतां न रहिजी वञे कुरान जे ॿुधण खां सिवा। तॾहिं जी साडा कम हे कुरान सुणावण, कोई मले या ना मने। साडा कम है कुरान सुणावण, कोई मले या ना मले। दोहे जहाना मारिया वेसी, जड़ा हद भी कुरान दा भइए। कुरान जे अज़मत जो असांखे छा ख़बर। मौलवी साहब जे करे लकड़ थो हणे असांजे ॿार खे, चमाट हई त पीमा कावड़जी वेंदा। मौलवी जे ख़िलाफ़ एक्शन खणंदा त अहिड़नि खे कुरान जो कहिड़ो क़दुर हूंदो। कुरान जो क़दुर त सुणे हुसैन खां पुछी ॾिसे। करबला जे मैदान ते तलवार तीहण जे लोक ते बि अल्लाह जो कुरान पढ़ी ॿुधाइणी। सुभान अल्लाह चओ त मां कुरान खोलियां। सोने इमाम हुसैन में छड़ो कुरान ॿुधायो। तलवार तीरल जे विच में बचड़ा सिबा थी विया, मासूम ॿार कुंजी विया, बुख ईअं जे हालत में आ, तॾहिं बि कुरान जो आवाज़। पर मैं तू बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम।
बावियों सी पारो सूरज जो नालो सूरत यासीन आहे खोल कुरान चो सुभान अल्लाह पर मैं तू यासीन वल कुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम कुरान जो सुभान अल्लाह कुरान जो कदुर असांखे छा नबी जो ज़मानो आ मुझे महबूब जे दौर में जमाती साहब जो दां खणी आया या रसूल अल्लाह तां जो साहबी आए असांजे गोठ में पेशमाम आए सोना नमाज पढ़ाईंदो आहे उन जी शिकायतें तां खणी आया मुझे नबी फरमायो मुझे साहबिया जो केड़ो जुर्म आहे सयो सोना जुर्म तो एडो वजो कोन्हे अखलाक वारो आहे हयादार भी आहे अदब वारो भी आहे सुना पर हर नमाज में तांजो साहबी रुगो कुलोला पढ़ंदो आहे एडो वडो कुरान आहे जिया पारा कुरान जा सोना केर पढ़ंदो तांजो साहबी रुगो कुलोला थो पढ़े पंजन नमाजन में सोना दां खणी आया मुझे नबी साहबी के घुरायो लपे गया रसूल अल्लाह तुझे खिलाफ जमाती दां खणी आया सोना मुझो छा जुर्म आहे चवनि था हर नमाज में रुगो कुलोला पढ़ंदो साहबी जो जिया रसूल अल्लाह छो मुझा साहबी नबी जी साहबी जी अखिल में पानी वही आहे जिया वड फोड़ जो मिया वसंदो रोई रोई करे चवण लगो सुना मुझो अपो माता ते कुर्बान छा कया बजबोर आया कुल अल्लाह साम जो प्यारा छो सुभान अल्लाह कुरान सा मोहब्बत कर कुरान सा इश्क कर कुरान सा यारी रखता आसमान में परवाज़ो कदो वतो तो मुझे बस अच्छा तो जो कुल वाला सा मोहब्बत है न जे करे कुल वाला तो बने नमाज में जी या रसूल अल्लाह नबी सही रोई करे फरमायो मुझा साहबी जे करे कुल वाला सा तो जो एडो इश्का कुल वाला पढ़ दोरा यो कुल वाला तो के जन्नत में वठी वी तो जो सुभान अल्लाह करो कुरान सा मोहब्बत किए कुरान सा मोहब्बत कने अचो तां के आल बैत जे दरते वठी अला सैयद जे दरते वठी अला खुदा जो कसम असा त सैयदन जे दर्जा नौकर आयो सैयद जो वडे में वडियो टे निशानियों चो सुभान अल्लाह चो तो सैयदन जो शान बताया है अल्लाहु अकबर कबीरा सैयद छा के चेबो आहे सैयद जी पीरी निशानी आहे सैयद सखी होदो चो सुभान अल्लाह सैयद पान भुखियोरी करे पर गरीब मिस्कीन के भुखियो न छरींदो आहे सैयद जी भी निशानी आहे सैयद कने बदलो न वठंदो आ माफ करे छरींदो आ सैयद जी टी निशानी आ सैयद दुआ ॾींदो आ सैयद कने बदुआ न ॾींदो आ ॾाढा छो सुभान अल्लाह हाणे हलिया सैयद जे दर कुरान सैयद बुधाए न असांखे छा ख़बर अल्लाहु अकबर हज़रत अली रज़ी अल्लाह ताला नो चो सुभान अल्लाह नमाज ते बयान थियो साहबा जो बयान थियो नबी जो शान मौलाना बुधायो मौलाना करीम बश कुरान जे अज़मत ते ॻाल्हायो मौलाना रहीम साहब तौहीद ते ॻाल्हायो मुंहिंजी दिल थी चवे मां भी कुरान जो शान मुख्तसिर चैम में मुख्तसिर अंदाज सा साहबा नबी आल बैत जो भी शान गायो या तो सुभान या जमीन सुभान या गवाही न दे त कंहिंजो तारीफ़ रहिजी वियो आहे अल्लाह असां हुबदार आहियूं साहबा आल बैत जे दर्जा नौकर आहियूं हज़रत अली शेरी खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु आहे सोनो अली आहे जो असांजो मुर्शिद अली आहे शेरे बबर अली आहे सलोकार अली आहे मुंहिंजो अली बहादुर आहे नेक नमाज़ी आहे कुरान वारो आहे गाज़ी अली आहे मुजाहिद अली आहे सलोकार
सरदार अली आहे हजरत मुर्शिद अली रज़ी अल्लाह ताला ने सुबह जो घर खां थो निकिरे बचड़ा भुख थियनि हसन हुसैन रोई रहिया फाके जो ज़मानो घर में चुल्ह न भरियो पान वञियो आहे सुण अली मज़दूरी जे लाइ निकितो आहे तू मज़दूरी महिनत खां आर कंदो आहे ऐं बि सम्झंदो आहे साहब आल बैत महिनत मज़दूरी कई आहे मुर्शिद अली घर मां निकितो अम्मी फातिमा थी फरमाए मुझे मुर्शिद अली जे ज़ुबान ते अल्लाह जो कुरान जारी हुयो सुभान अल्लाह चो त मां कुरान जो दीदार कराया खोल कुरान चो सुभान अल्लाह पर मैं तू बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन असां तव्हां घर खां निकिरंदा आहियूं गाड़ियूं ॾेई करे निकिरंदा आहियूं साहब ऐं आल बैत उहे हुया घर खां निकिरंदा बि क़ुरान मोटींदा बि क़ुरान हा एॾो क़ुरान सां इश्क हो चए थो अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब ला रैब फ़ीहि हुदल लिल मुत्तक़ीन सुभान अल्लाह मुंहिंजो मुर्शिद अली घर मां निकिरी वियो आहे क़ुरान पढ़ंदो वियो आहे पर क़ुरान जी शुरूआत आहे शुरूआती सूरतूं ऐं आयतूं आहिनि घर खां निकिरी वियो आहे महिनत मज़दूरी करे आयो जॾहिं शाम जो वक़्तु थी वियो आहे तारीख़ पूरी थी वई आहे कुझु मज़दूरी मिली आहे मुंहिंजो मुर्शिद अली घर वापसि आयो शाम जो पार आहे अम्मी फातिमा पंहिंजे घर जे कम में आहे अम्मी फातिमा थी फरमाए जन्नत खातून आहे जन्नत औरतुनि जी सरदार आहे बचड़ा हसन हुसैन जन्नत जहान जा सरदार नारे तकबीर शान अहले बैत शान अली वल मुर्तज़ा शान हसनैन नारे तकबीर तवज्जो कयो मुंहिंजा दोस्तो मां आख़िरी ॻाल्हि करे बस दुआ थो घुरायां हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु धरायो अम्मी फातिमा थी फरमाए मां हैरान आहियां त मकार खां हथ कढी करे ॿुधां थी मुंहिंजो मुर्शिद अली घर आयो पर अल्लाह जो क़ुरान पढ़ंदे आयो तो सुभान अल्लाह ॿई हथ मथे करे तो सुभान अल्लाह साहबा ऐं आल बैत जा आशिक़ राजा चो सुभान अल्लाह हज़रत अली घर आयो पर क़ुरान पढ़ंदे आयो आहे अम्मी फातिमा थी फरमाए मां हैरान थी आहियां अम्मी तू छो हैरान आहे सोनो अली घर वापसि आयो क़ुरान पढ़े पियो त सुठी ॻाल्हि आहे जी मां हैरान न बि आहियां मुंहिंजो घोट अली घर खां हुयो तॾहिं बि क़ुरान जा तराना हुया क़ुरान जूं लोलियूं हुया शाम जो मुंहिंजो अली घर आयो मुंहिंजो घोट अली थकल आयो पगर सां आयो ओ दुनियार मिटीअ सां आयो बुख उईअ में आयो पर वरी बि ज़ुबान ते क़ुरान पर क़ुरान जी आख़िरी सूरत वए त क़ुरान जी शुरूआत आए त क़ुरान जो ख़त्म खोल क़ुरान चो सुभान अल्लाह पर मैं तू बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम आख़िरी सिपारो आहे सूरत जो नालो सूरतुल नास आहे मुर्शिद अली क़ुरान पढ़ंदे घर आयो पर मैं तू कुल अऊज़ु बिरब्बिल नास मलिकिल नास इलाहिल नास मिन शर्रिल वसवासिल खन्नास अल्लज़ी युवस्विसु फी सुदूरिल नास मिनल जिन्नति वल नास सुभान अल्लाह नारे तकबीर शान अली वल मुर्तज़ा शान सहाबा शान अहले बैत नारे तकबीर अल्लाह
अकबर माता हैराना वो मुर्शिद अली मोजा घोटाली घर खावे त बुखायल कुरान जी शुरुआत अल्हम्दुलिल्लाह अली मोजा घोटाली अम्मी फातिमा थी फरमाए सवाल थी थे पूछे थी मोजा मुर्शिद अली घर वापस आयो थकल आयो मजदूरी मेहनत करे आयो पगर मां भरला पर कुरान जी आखिरी सूरत झूलो लियो अली छा गाला मुझे मुर्शिद अली रोई करे फरमाए फातिमा याद रखजो क़यामत आई मुसलमान मोमिन के मालियो जो पैगाम दो माली भुख ते हो जा चाहे सुख ते हो जा पट ते सुमा चाहे खट ते सुमा मां अली घर मां निकरी वेंदो मजदूरी मेहनत करे अचा चाहे कावरन सां लड़ंदो रहा तलवारूं हणंदो रहा मां अली तलवारन जा धक खाईंदो रहा रत जिस्म मां वांदी रहे जॾहिं घर शाम जो वापस ईंदो कुरान जो ख़त्म मुकम्मल करे ईंदो आहे सुभान अल्लाह एॾो कुरान सां इश्क़ अज वादो कयो त इंशाअल्लाह कुरान सां मोहब्बत कंदासीं तो इंशाअल्लाह अॼो कुरान सां मोहब्बत अॼो साहब आले बैत सां मोहब्बत वक्त घणी थी चुको आहे हाणे तव्हांजे मानीअ जो बि टाइम आहे हलूं के न बस हाँ साईं साईं खुदा बख्श के तकड़ा सही है हमेशा कमे ओ हां माशाअल्लाह दिल गाड़ो देखते भी कुरान आले सुभान अल्लाह वडे आवाज सां अया बुलंद आवाज जो सुभान अल्लाह खुदा बख्श मेहनत के कबूल करे ये कुरान जे आवाज खैर खैरात के कबूल करे वडे आवाज सां जो सुभान कुरान की कुरान अज वादो कयो कुरान सां मोहब्बत कंदासे साहबाए आल बैत सां मोहब्बत कंदासे सुने हसन हुसैन सां मोहब्बत कंदासे मुझो सुनो हुसैन केड़ो जवान जने करबला जे मैदान में जालिमन यजीदी टोलन तलवार तीरों हया सुबाने शहादत जो टाइम हुयो 70-72 साथी शहीद थी वया बदन पूरो सुने हुसैन जो जख्मी आ पांजे खीमे में आयो भेण ज़ैनब रोईंदी वेठी आहे मुझे मुर्शिद हुसैन फरमायो ओ भेण ज़ैनब रोना सुभाणे दा मुहर्रम जो ॾियारो मुझे शहादत जो ॾियारो अल्लाह सां मिलण जो ॾियारो नानो नबी मुझे इंतज़ार में बाबो अली मुझे इंतज़ार में अम्मी फातिमा इंतज़ार में ओ भेण ज़ैनब हाणे कुरान पढ़ तो मां ॿुधा पर ईअं कुरान ॿुधा जीअं अम्मा फातिमा पई पढ़े तो सुभान अल्लाह बोल कुरान चो सुभान अल्लाह अया वडे आवाज सां चो कुरान जो तव्हांखे असांखे कहिड़ो क़दुरु कुरान पुछड़ू तो त साहबाल बैत जे तरजी गुलामी ॾियो उन बचाए न कुरान जे करे शहीद कराया असांखे कुरान जो क़दुरु तॾहिं त कोन्हे जो मुफ्त में कुरान मिलो भेण ज़ैनब कुरान ॿुधा त पढ़ त मां ॿुधा पर ईअं ॿुधा जीअं अम्मा फातिमा पढ़ंदी आहे खोल कुरान जो सुभान अल्लाह फरमाइंदो बिस्मिल्लाह सतावी हंसी पारा है सूरत जो नालो सूरतुर रहमान है अल्लाह कुरान में ऐलान कयो तवज्जो कयो मुसलमानो अज वादो कयो के कुरान पढ़ंदा से बच्चन के कुरान पढ़ाईंदा से बच्चा हाफिज़ आलिम कराईंदा से तवज्जो कयो मुसलमान 27 हंसी पारा सूरतुर रहमान है पर मैं कुरान खलक़ल इंसान